प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, अफ़गान तालिबान उबूरी हुकूमत जे वफ़द जी अॼु फॉरेन ऑफिस में मुलाक़ात थी आहे। पाकिस्तान जी फॉरेन ऑफिस में को वज़ीर ख़ारजा आहे, निगरान वज़ीर ख़ारजा, उन सां मुलाक़ात थी आहे ऐं ॿ ॻाल्हियूं उन्हनि सां जेके ज़ेर बहस रहियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त इलेक्शन, पाकिस्तान में इलेक्शन पई थिए, उन में पुरअमन इलेक्शन थियणु घुरिजे, उन में अफ़गान हुकूमत खां उन ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ऐं ॿियो हिकु TTP जूं कार्रवाइयूं थियनि पियूं ऐं TTP खे कंट्रोल करणु, उनखे क़ाबू करण ते पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे। तॾहिं हिकु प्रोग्राम जे हिसे में असां इन ते ॻाल्हाईंदासीं त गुज़िरियल साल 2022 में जंहिं तरीक़े सां TTP जूं कार्रवाइयूं पाकिस्तान अंदरि थियूं आहिनि ऐं उन जी ज़िम्मेवारी बि TTP खईं आहे, त 835 केसिस अहिड़ा आहिनि जिते TTP बराह रास्त चयो आहे त इहे कार्रवाइयूं असां कयूं आहिनि। ऐं गुज़िरियल साल सिर्फ़ु डिसंबर में 60% खां वधीक उन्हनि जूं कार्रवाइयुनि में इज़ाफ़ो थियो आहे। गुज़िरियल साल जेके ख़ुदकुश हमला थिया आहिनि उहे 93% वधीक आहिनि। पाकिस्तान स्टडीज़ फॉर कॉन्फ्लिक्ट एंड सिक्योरिटी जी इहा रिपोर्ट आई आहे त हीअ साल जेको सिक्योरिटी जे हवाले सां आहे उहो 2014 जे बराबरि आहे। ॿिए पासे ॾिसूं था पिया त इलेक्शन वारो माहौल आहे सॼे मुल्क में। कुझु ॾींहंनि खां पोइ इलेक्शनी सरगर्मियुनि में इज़ाफ़ो थींदो, रैलियूं थींदियूं, जलसा थींदा ऐं उन लाइ तमामु ज़रूरी आहे त मुल्क में पूरो अमुन हुजणु। जेकॾहिं पुरअमुन नथो थिए त सॼो जेको माहौल आहे, इन ख़ासि करे सियासी माहौल जेको इलेक्शन वारो माहौल आहे उहो मुतासिर थिए थो पियो। अहिड़ी सूरत हाल में अफ़गान वफ़द जी पाकिस्तान में आमद ऐं उनखां पोइ अॼु जी जेका मुलाक़ात आहे उहा ॾाढी मानाखेज़ आहे, अहम माना आहे। असां बि अॼु हिकु प्रोग्राम जी हिसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त हीअ के चैलेंजिस आहिनि, ॿिन्ही मुल्कनि जा चैलेंजिस आहिनि, उनखे हल कीअं करणु घुरिजे। पाकिस्तान जो मौक़िफ़ कहिड़ो आहे, अफ़गान हुकूमत इन हवाले सां उनजो मौक़िफ़ कहिड़ो आहे। प्रोग्राम जे हिन हिसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे GR बलोच साहब, पर कंहिं तरफ़ जा मोहताज न आहिनि, अॻूणा एम्बेसडर आहिनि, आलमी मामलनि ते तमामु मुमताज़ नज़र अथनि। ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो ब्रिगेडियर रिटायर्ड टीपू सुल्तान साहब, पाण सिक्योरिटी एक्सपर्ट आहिनि ऐं आलमी मामलनि ते, ख़ासि करे अफ़गान मामलनि ते तमामु मुमताज़ नज़र अथनि। साईं GR बलोच साहब, अव्हां खां असर प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। कीअं पिया ॾिसो अफ़गान वफ़द जी पाकिस्तान में मुलाक़ात थी आहे ऐं उन जी जेका सरबराही पियो करे उहो मुला शिरीन आख़ुंद आहे, जेको कंधार जो गवर्नर आहे ऐं अफ़गान मिलिट्री इंटेलिजेंस जो नाइब सदर पिणु आहे। जी, असां ॾिसो हींअर असां इंतिहाई मुख़्तलिफ़ क्राइसिस जो जेको आहे सो पाकिस्तान खे साम्हूं आहे। उन में सभ खां वॾी ॻाल्हि जेका आहे सा जेका शिदत आई आहे ख़ुदकश हमलनि में, जिन शिदत आई आहे TTP तरफ़ां मोटिवेटेड जेके खून रेज़ी आहे उहा आहे, जंहिंमें तव्हां पाण ई जेके फिगर ॾिना इहे तमामु दिलि दहिराईंदड़ आहिनि। इन खां पहिरियां वारियूं जेके 2 या 3 4 5 साल तव्हां हलिया वञो पोइ त अञा बि उन खां वधीक तव्हांखे इंतिहाई हिकिड़ा ख़ौफ़नाक ख़ौफ़ाइता ऐं ॾाढा दिलि दहिराइण वारा असां सां वाक़िया पाकिस्तान सां थिया आहिनि। हुन में पाकिस्तान पेशावर आर्मी पब्लिक स्कूल आहे, असांजा जेके रिसेंटली मस्जिद में जेके पढ़िया पिया नमाज़ समय माण्हू हुआ उहे मरी विया आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल पाकिस्तान हींअर असांखे वॾी जेका सभ खां वॾो थ्रेट जेको आहे सिक्योरिटी जो उहो TTP खां पाकिस्तान खे शामिल आहे। हुन में ऐं ख़ासि तरह हीअ स्टेज जो मूंखे ईअं लॻे थो त जीअं त TTP जेको आहे सो हाणे इन माहौल जो फ़ाइदो वठणु चाहे थो, जॾहिं त इंटरिम गवर्नमेंट आहे ऐं पाकिस्तान जा अवाम जे ख़्वाहिशनि मुताबिक़ हुकूमत जेका आहे सा इलेक्शन में वञणु चाहे थी, त उन में उनजो फोकस उन तरफ़ आहे त इन हिकु क़िस्म जी डायनेमिक सिचुएशन खां हू फ़ाइदो वठणु चाहिनि था ऐं पंहिंजी स्पेस वधाइणु चाहिनि था। ऐं उन में असांखे इहा बि ख़बर आहे कोशिशि कई उन्हनि इंट्रूजन जी सवात में ॿियनि जेके असांजा सरहदी इलाइक़ा आहिनि अफ़गानिस्तान सां, उन में पर असांजे माशाअल्लाह जेके जरी बहादुर फ़ौज जा नौजवान आहिनि उन्हनि सभिनी कोशिशुनि खे नाकाम बनायो। ऐं हाणे हीअं अफ़गानिस्तान जी डेलीगेशन जो हुअणु हिकिड़ी सुठी ख़बर आहे। लेकिन इन में अहम ॻाल्हि इहा आहे त असांजे जेके लीडर्स आहिनि, आई एम श्योर दे वुड बी डूइंग इट, लेकिन मां सिर्फ़ु एम्फेसिस लाइ चवां थो त मुंहिंजे ख़्याल में असांखे इहा हाणे रेड लाइन ॾियणी पवंदी। जी सर। त अहिड़ा हथ जेके पाकिस्तान जे ॿारनि, पाकिस्तान जी मायुनि, ख़वातीन, मर्दनि, नौजवाननि, सिपाहियुनि जे हथनि सां रंगियल, जे लहू सां रंगियल हुजनि, उन्हनि सां असां हथ नथा मिलाए सघूं। का बि ग़ैरतमंद क़ौम, का बि तहज़ीब तमदन वारी क़ौम, का बि अहिड़ी क़ौम जेके थोड़ी बि समझ बूझ आहे, हू कॾहिं बि अहिड़े क़िस्म जे खूनख्वार क़िस्म जे तशद्दुदी टोले सां हथ न मिलाईंदो, ॻाल्हियूं कोन कंदो।
सो मां सम्झां थो त मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त इहो जेको मौक़ुफ़ आहे इनखे तमामु वाज़े अंदाज़ में असांजो जेको एक्टिव फॉरेन मिनिस्टर साहब हींअर आहिनि इंटरम जलील बाज़ीलाणी जो कि हिकिड़ो तमामु सुठो ऐं ज़हीन क़िस्म जो डिप्लोमेट आहे सो मूंखे यकीन आहे त इन ई ॻाल्हि ते हू कॉम्प्रोमाइज़ न कंदा ऐं इहो एम्फसाइज़ कंदा त जॾहिं हींअर पाकिस्तान इलेक्शन में वञे पियो त ॾाढो हिकिड़ो मामिलो हिकिड़ो स्टेज आहे जंहिंमें असांखे एज़ ए डेमोक्रेटिक कंट्री वञिणो पवंदो आहे त इन में का बि तव्हां पाण चयो त को बि मुदाख़लत अहिड़ी मुदाख़लत जेका अफ़गानिस्तान ॾांहुं निशानदही कए उहा क़ाबिल क़बूल न हूंदी ऐं पाकिस्तान खे बावर कराइणु घुरिजे यादि कराइणु घुरिजे त गुज़श्ता 50 सालनि खां पाकिस्तान जा अवाम पंहिंजो खून ॾेई रहिया आहिनि ॿियो त छॾियो सरज़मीन पंहिंजी जेका असां उन्हनि जे हथनि में रखी महिमान नवाज़ी कई 3 मिलियन खां वधीक अफ़गाननि जी उनखां अलावा 80,000 असांजा सिविलियन हज़ारे असांजा सिपाही नौजवान ऑफिसर्स पंहिंजी शहादत फरमाए चुका आहिनि ऐं अञा बि जेको आहे सो शहादतूं थियनि पियूं थियूं त मुंहिंजे ख़्याल हाणे पाकिस्तान खे चवणु घुरिजे इनफ इज़ इनफ यस असां तव्हां असांजा भाउ आहियो इमोशनली बि ट्राइबल लिहाज़ सां बि जोग्राफिकली बि ऐं आइडियोलॉजिकली बि लेकिन अहिड़ो भाउ जेकॾहिं ॿिए भाउ सां गॾिजी न बीहे एॾे मुश्किल वक़्त में त पोइ वहिंवार जे मुताबिक़ ई करणु घुरिजे सो मुंहिंजे ख़्याल मूंखे उमेदु आहे कवी उमेदु आहे त पाकिस्तान जो फॉरेन मिनिस्टर पंहिंजे पाकिस्तान जे इन मौक़िफ़ खे मुअसिर अंदाज़ सां ऐं मज़बूती सां कंदो छाकाणि जो मुंहिंजे ख़्याल इहो ई मौक़िफ़ पाकिस्तान जे अवाम जो आहे इहो इन्हनि खे सोचणु घुरिजे त पाकिस्तान जो अवाम इन्हनि सां इन मामले में कम से कम करे वेठो आहे हुकूमत सां त का बि रिआयत एक्सट्रीमिस्ट खे कोन्हे ॾियणु। अच्छा साईं जी आर बलोच साहब हाणे थोरो माज़ी में हलूं था पिया ऐं APS जो जेको वाक़ियो थियो उन खां पोइ मां ॾिठो पियो त उन वक़्त जे आर्मी चीफ ऐं उन वक़्त जी हुकूमत फौरी तौर ते अफ़गानिस्तान जो दौरो कयो ऐं उन्हनि चयो हो त उन में जेके बि मुलविस माण्हू आहिनि उनखे असांजे हवाले कयो वञे पोइ असां ॾिठोसीं त कंहिं हद ताईं कार्रवायूं बि थियूं ऐं हींअर बि रिसेंटली कुझु महीना अॻु में जॾहिं पाकिस्तान जे अंदरि गैर इंसानी चइजे त गैर इंसानियत वारा जेके वाक़िया थिया ऐं उन में केतिरा ई सिविलियन असांजा शहीद बि थिया आहिनि त उनखां पोइ बि इहा साॻी घुर कई वई त अफ़गानिस्तान जी सरज़मीन जेका आहे उहा पाकिस्तान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु पई थिए ऐं पोइ घुर कई वई त ख़ासि करे जेको TTP आहे उनखे कंट्रोल कयो वञे उनखे क़ाबू कयो वञे उन में मुलविस जेके बि अंसर आहिनि उन्हनि खे पाकिस्तान जे हवाले कयो वञे। सम्झो पिया त अफ़गानिस्तान इन पोज़ीशन में आहे त पाकिस्तान जी इहो जेको जेन्युइन मुतालबो आहे इनखे न सिर्फ़ु एड्रेस करे बल्कि इहो हाणे अफ़गानिस्तान जी सरज़मीन ॿियनि मुल्कनि लाइ ख़ासि करे पाकिस्तान लाइ इस्तेमालु न थियणु घुरिजे। ॾिसो यकीन आहे छाकाणि जो हुन वटि हाणे उहा ॿियो माण्हू कंहिंसां ॻाल्हाए हींअर जेका वक़्त जी हुकूमत आहे अफ़गानिस्तान में पोइ हुकूमत चाहे इंटरनेशनल कम्युनिटी उनखे क़बूल करे या न करे असां उनखे कानूनी तरह सां क़बूल कयूं न कयूं डिजोड़ कोन्हे पर डिफेक्टो त इहा ई गवर्नमेंट आहे इनखे चवणो पवंदो ऐं जेकॾहिं कैपेसिटी न आहे त कैपेसिटी ॾियण लाइ तयारु आहे मूंखे यादि पए थो त पाकिस्तान तरफ़ां इहा बि ऑफर थी त जेकॾहिं तव्हां वटि कैपेसिटी न आहे इन्हनि खे कंट्रोल करण जी त असांजी हेल्प तव्हां वठो इन टर्म्स ऑफ इंटेलिजेंस इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग वट एवर जेका बि हूंदी आहे अहिड़े नाज़ुक मामलनि में जेका बि असिस्टेंस हूंदी आहे त इहो बि चयो वियो आहे त मुंहिंजे ख़्याल इहा ॻाल्हि बि लाज़मी न अचणु घुरिजे डिस्कशन जे दौरान त जेकॾहिं तव्हां में का अहिड़ियूं तव्हांजूं जेके सिस्टमिक प्रॉब्लम्स आहिनि वीकनेसिस आहिनि जंहिंजे करे तव्हां इन्हनि ते कंट्रोल नथा करे सघो नथा ॻाल्हाए सघो त असांखे ॿुधायो ऐं पर हाणे आई थिंक मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हींअर वक़्तु अची वियो आहे त पाकिस्तान खे तमामु हिकिड़े क्लियर अंदाज़ में क्लियर कट तरीक़े सां दो टोक अंदाज़ जंहिंखे चइबो आहे उन तरीक़े सां ॻाल्हि करणी पवंदी तालिबान सां त ही रवैयो दोगलापन इहो ॿ ॻाल्हियूं ॿ ज़ुबानूं असांखे क़ाबिल क़बूल न आहिनि ऐं आई थिंक वी शुड ड्रॉ अ रेड लाइन हिकिड़ी ॻाढ़ी लकीर छेकणु घुरिजे त जिते पाकिस्तान जे अवाम जो पाकिस्तान जे मासूम माण्हुनि जो खून वहंदो उते असां को बि कंप्रोमाइज़ न कंदासीं। असां छा का बि ग़ैरतमंद क़ौम का बि अहिड़ी क़ौम जेका सोचे थी का बि अहिड़ी क़ौम जेका कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे अवाम सां राब्ते जे जाननि जो जंहिंजो उनजो पहिरियों फ़र्ज़ु आहे उन्हनि जी हिफ़ाज़त करणु कॾहिं बि इहा क़बूल न कंदी त पाकिस्तान खे बि इन ॻाल्हि खे क़बूल न करणु घुरिजे ॻाल्हियूं न थींदियूं टेररिस्ट सां उन्हनि खे माफ़ करणु बि मुंहिंजे ख़्याल वस में कोन्हे हुकूमत जे लवाहिकीन जेकॾहिं माफ़ कनि उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे टियों त आख़िर केसि ताईं पाकिस्तान
इहो बर्दाश्त कंदो रहंदो ऐं उन जे बावजूद बि अफ़गान तवका रखंदी असां खां रखंदा त उन्हनि जो ट्रांसफर ट्रेड बि हलंदो रहे, उन जा रिफ्यूजीज़ बि इज़त सां वापसि वञनि, पाकिस्तान में जा बॉर्डर बि सॉफ्ट रहनि जितां स्मगलिंग बि थिए, हुन में ॿियूं जेके उन सां गॾु ख़राबियूं ईंदियूं आहिनि उहे बि अचनि. नो, आई थिंक वी शुड ड्रॉ अ लाइन. इनफ इज़ इनफ. our border is sacrosanct. उनजी हिकिड़ी हुरमत आहे, उनजी हिकिड़ी इज़त आहे, उनजी हिकिड़ी सॉवरन स्टेट जे हिसाब सां, ऐं इहो ख़्यालु असांजे नीबर खे अफ़गानिस्तान खे करणो पवंदो, ऐं नथो करे त असांखे उनखे पावर कराइणो पवंदो त पाकिस्तान इज़ अ सॉवरन कंट्री, उनजा बॉर्डर इनवायलेबल आहिनि, इनखे तव्हां इन तरकीब सां ख़राब नथा करे सघो, इजाज़त नथा ॾेई सघो एलिमेंट्स खे जेके अची पाकिस्तान जो लॉ एंड ऑर्डर, पाकिस्तान जी सिक्योरिटी सां खेॾणु, पाकिस्तान जी मासूम जानियुनि जे सिविलियन जे जानियुनि सां खेॾनि, या असांजे आर्मी जे जवाननि खे बेगुनाह क़त्ल कनि. जी ठीकु आहे. अच्छा साईं जीअरबुल साहब, हाणे रिसेंटली जेको अमेरिका जे इनख़िला वक़्तु मुआदो थियो उन में बि इहा ॻाल्हि बार बार चई वई त अफ़गानिस्तान जी सरज़मीन जेका आहे उहा इस्तेमालु कोन थींदी, कंहिं बि अमेरिका ऐं ॿिए कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ु इस्तेमालु कोन थींदी, बल्कि असां ॾिसूं था पिया त उहा मुसलसल पाकिस्तान जे ख़िलाफ़ु त इस्तेमालु थिए पई. तव्हां छा था सम्झो त इहो मामिलो सिर्फ़ु अफ़गानिस्तान ताईं आहे, या हिन खिते में जेका प्रॉक्सी थिए पई पाकिस्तान जे ख़िलाफ़ु उन में अफ़गानिस्तान ऐं कुझु ॿिया मुल्क बि इन में शामिल आहिनि? इहो मामिलो सिर्फ़ु अफ़गानिस्तान ताईं महदूद न आहे, कुझु ॿियनि मुल्कनि जी बि इहा ख़्वाहिश आहे त पाकिस्तान खे हर लिहाज़ खां अनस्टेबल कयो वञे, पोइ मुआशी लिहाज़ हुजे, पोइ सिक्योरिटी जा मामला हुजनि, या फॉरेन अफेयर्स जा मामला हुजनि, त अवां सम्झो पिया त इन में सिर्फ़ु अफ़गानिस्तान न आहे, बल्कि अफ़गानिस्तान सां कुझु ॿिया मुल्क बि शामिल आहिनि जेके नथा चाहिनि त पाकिस्तान में हिकु पुरअमन ऐं हिकु जेको पुरअमन मुल्क रहे. यकीनन हुन में असांजो तव्हांजो इशारो असांजी ईस्टर्न नीबर न आहे. यकीनी ॻाल्हि आहे त उहो उन्हनि जो हिकिड़ी पॉलिसी रही आहे त पाकिस्तान खे अनस्टेबल कयो वञे, पाकिस्तान जी इकोनॉमी खे तबाह कयो वञे, पाकिस्तान में पॉलिटिकल क्राइसिस कया वञनि, पाकिस्तान में सोशल डिसऑर्डर कयो वञे. उन्हनि हिकिड़ो वाज़े चयो आहे, को लिको छुपो कोन्हे. उन्हनि जी बल्कि फॉरेन मिनिस्टर जी रिसेंटली वरी दुबारा हिकिड़ी हुई त असां पाकिस्तान खे इररिलेवेंट करे छॾींदासीं. कीअं कंदासीं? ऑब्वियसली इहे ई टूल हूंदा आहिनि जंहिंमें तव्हां हुनजी इकोनॉमी खे ख़राबु कयो, हुनजी तव्हां सिक्योरिटी खे ख़राबु कयो, हुनजा तालुकात ॿियनि जेके नीबर्स आहिनि उन्हनि सां तालुकात ख़राबु कयो. सो मुंहिंजे ख़्याल हिन में यकीनी ॻाल्हि आहे त अफ़गानिस्तान छाकाणि जो हिकिड़ी अञा मुकमिल रिट हुनजी कान्हे का, ऐं हिकिड़ी तारीख़ बि आहे हिंदुस्तान जे जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि, सिक्योरिटी एजेंसीज़ आहिनि उन्हनि जो, ऐं अफ़गान सिक्योरिटी एजेंसीज़ जा पुराणो माज़ी जो तालुक़ बि आहे. सो इन में को मतिलबु इहो को अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का जेका माण्हू तवक़ो नथो करे सघे, ऐं इहो क़ाबिल मुमकिन आहे, इहो इट इज़ पॉसिबल त अहिड़ी क़िस्म जो को गठजोड़ हले पियो थो, ऐं अहिड़े मामले सां असांखे पाकिस्तान खे शायदि इहो मसइलो अञा बि वधीक कॉम्प्लिकेट थींदो नज़र थो अचे. जी अच्छा साईं जीअरबुल साहब, हाणे इहो ॿुधाइजो त हीअ को अफ़गानियुनि जे मतिलबु जेके गैर क़ानूनी अफ़गानी ऐं गैर क़ानूनी परॾेही पाकिस्तान में आहिनि उन ख़िलाफ़ु हिकिड़ो ऑपरेशन हले थो पियो, ऐं अवां सम्झो पिया त हुकूमत ॾाढी एक्टिव बि आहे, केतिरा ई अफ़गानी जेके आहिनि उहे पंहिंजे मुल्क हली विया आहिनि. अवां सम्झो था पिया त इहो मामिलो बि अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे विच में जेको कॉन्फ्लिक्ट आहे उनखे वधीक वधाए थो पियो. अफ़गानिस्तान जा ग्रीवेंसिस हूंदा, पाकिस्तान जो स्टैंड अवां छा था सम्झो त पाकिस्तान जो स्टैंड हिन हवाले सां कहिड़ो हुयो? ॾाढो वाज़े आहे त असां वटि तव्हां महिमान थी आया आहियो, 50 साल रहियो, असांजी इकोलॉजी ख़राबु कयो, असांजा बिज़नेसिस ख़राबु कयो, असांजूं ज़मीनूं वरितो, असांजी NIC जेके नकली उहे वरिता, असांजी डेमोग्राफी जेका असां तब्दील थी वई बलूचिस्तान में, KPK में, इवन सिंध जे इंटीरियर ताईं पहुची विया हुआ. ऐं उनखां अलावा जेके लॉ एंड ऑर्डर जा मसइला थिया आहिनि उनमें इहो डेटा आयो आहे त मोस्टली जेका मेजॉरिटी जेके हुआसीं अफ़गान बाशिंदा अनफॉर्चुनेटली उनमें शामिल हुआ. लिहाज़ा मुंहिंजे ख़्याल में इन मामले खे ॾाढे वाज़े अंदाज़ में ॿुधाइणु घुरिजे त असां हाणे इन्हनि खे वधीक बर्दाश्त नथा करे सघूं, ऐं इहे माण्हू वापसि वञणु घुरिजनि. लेकिन यकीनी ॻाल्हि आहे त इहो मसइलो बि हिकु लिहाज़ सां कॉन्फ्लिक्ट पैदा करे सघे थो. ठीकु आहे साईं जीअरबुल साहब, अवां सां गॾु ई रहिजो. असांखे जॉइन कयो आहे ब्रिगेडियर रिटायर टीपू सुल्तान साहब, पाण सिक्योरिटी एक्सपर्ट आहिनि, दिफ़ाई तजिया निगार आहिनि, उन्हनि खां हिन मामले ते ओपिनियन वठो था. और हिकु दफ़ो ॿीहर अवां वटि अचां. टीपू सुल्तान साहब, प्रोग्राम में खुश आमदीद सर. बहुत बहुत शुक्रिया जनाब. अच्छा सर, कैसे देख रहे हैं आज की मुलाकात को? अफगान का वफद जो है, अफगान तालिबान अबूरी हुकूमत का वफद पाकिस्तान का दौरा किया है और उन्होंने आज फॉरेन ऑफिस में
نگران فارن منسٹر کے ساتھ ملاقات کی ہے. پاکستان کے گریونسز کیا ہیں سر؟ دیکھیے جی، گریونسز تو سب کو پتا ہے کہ پاکستان کے اندر کیا ہو رہا ہے، کیسے ہو رہا ہے، کہاں سے ہو رہا ہے، کون کرا رہا ہے، کون اس کو فنڈ کرا رہا ہے. اور پاکستان یہ چاہے گا طالبان حکومت سے، ان کے ساتھ ہمارے تعلقات بہت اچھے رہے 90s میں جب یہ آئے، اور اب بھی ان کے ساتھ تعلقات کچھ ایسے لوگ ان کے ہیں جیسے ملا عمر کا بیٹا ملا یعقوب ہے جی، یا ملا جو ہے وہ حیبت اخونزادہ ہے. یہ لوگ یا پوسٹ کے حقانیز ہیں. جی، ہم یہ چاہیں گے کہ افغانستان نے ڈیفیٹ تو کر دیا، ساری نیٹو فورسز کو ڈیفیٹ کر دیا انہوں نے جی، لیکن ہم یہ چاہیں گے کہ افغانستان جو ہے وہ انہوں نے آکوپیشن تو ختم کر لی فارن فورسز کی، لیکن آئیڈیالوجیکل آکوپیشن جو ان کی ذہن میں ہندوستان نے کی ہوئی ہے. کین یو ہیئر می؟ جی سر، جی سر، پلیز. ہاں جی، ہم یہ چاہیں گے کہ افغانستان اگر دنیا کے مین دھارے میں آنا چاہتا ہے تو افغانستان کو دنیا کے ساتھ، ریجن کے ساتھ قدم ملا کے آگے چلنا چاہیے. اگر افغانستان سے ان کے نیبرز کو مسئلہ ہے، ایران کو مسئلہ ہے یا پاکستان کو مسئلہ ہے تو مل بیٹھ کے حل کرنا چاہیے. دوسری بات یہ ہے کہ دیکھیے یہ ڈپلومیسی جو ہوتی ہے یہ بہت بڑا گرے ایک ایریا ہوتا ہے جس کو آپ ایکسپلائٹ کرتے ہیں. فلسفے میں بھی جو ہے نا وہ 2 + 2 = 4 نہیں ہوتا جی، اسی طرح سیاست میں بھی نہیں ہوتا اور ڈپلومیسی میں نہیں. تو یہ وزٹ ہونی چاہیے، ان کے ساتھ ہم بات چیت کرنی چاہیے. ہمیں پریکٹیکلی بہت پرابلم ہے، ہمیں ان سے پوچھنا چاہیے یہ بارود سے بڑی گاڑیاں سے آتی ہیں، یہ روز ہماری فیس کون توڑ دیتا ہے، یہ کیا دہشت گردوں کے جو کنیکشن. وہ یہ کہتے ہیں کہ ٹی ٹی پی والوں نے ہمارا ساتھ دیا نیٹو کو ہرانے میں، ہم کیسے ان کو چھوڑ سکتے ہیں؟ او بھائی بھلے نہ ان کو چھوڑو، لیکن جو پاکستان کہہ رہا ہے اس کو تو سنو. آپ وہاں سے جو خبریں آ رہی ہیں، جو میرے پاس خبریں ہیں وہ یہ ہیں کہ وہاں پہ لوگ جو ہے وہ ریکروٹ ہو رہے ہیں، ان کو ڈالروں میں پیسے مل رہے ہیں. کیا ان کو سی آئی اے پیسے دے رہی ہے یا ان کو را پیسے دے رہی ہے یا ان کو موساد پیسے دے رہا ہے؟ ان لوگوں کو فنڈ کون کر رہا ہے؟ اور اسٹیٹ آف دی آرٹ ہتھیار جو ہیں، جو نائٹ کیپیبل ہیں، جو پچ ڈارک اندھیرے میں آپریٹ وہ کر سکتے ہیں، دیکھ سکتے ہیں، یہ کون دے رہا ہے ان کو؟ تو پاکستان کے کنسرنز تو ہیں. اور یہ اچھی بات ہے کہ شیرینی جو گورنر ہے کندھار کا وہ آیا ہے، اس کے ساتھ ان کا ڈپٹی ہیڈ ہے انٹیلیجنس کا، اس کے ساتھ انفارمیشن کے لوگ ہیں اور جو یہ 6 ڈیلیگیشن کے بندے جو آئے یہ امپورٹنٹ لوگ ہیں. اور دیکھیے اصل میں بات یہ ہے کہ یہاں پہ انٹرم گورنمنٹ ہے پاکستان میں اور الیکشن ہونے والا ہے جی. تو یہ بھی ایک میں ضرور کہوں گا کہ اگر الیکشن ہو جائے، ایک لیجیٹمیٹ گورنمنٹ، جمہوری گورنمنٹ آ جائے تو وہ بات چیت اپنے نیبر سے یا نیگوشیٹ اور طریقے سے کر سکتی ہے بنسبت اس کے کہ آپ انٹرم گورنمنٹ یا ٹیمپریری وزیر خارجہ سے بات کریں. بہرحال ان کا آنا جو ہے وہ سر آنکھوں پہ، اور اس کو پاکستان کو لے کے آگے چلنا چاہیے. ہمارا کام افغانستان کے بغیر نہیں چلتا، یہ ہمیں بھی سمجھ ہونی چاہیے، ان کو بھی سمجھ ہونی، اور ان کا ہمارے ایسے روابط ہیں، ہمارے ایسے ٹریڈ کے روابط ہیں، ہمارے ایسے دین کے روابط ہیں، ہمارے ایسے ٹرائبلزم کے روابط ہیں افغانستان کے جو انمٹ ہیں. اور میں آپ کو یہ بتاؤں افغانوں کی یہ ایک یہ ان کی یہ ایک ٹریڈیشن ہے، یہ روایت ہے. اگر اس کے جیسے سندھ میں آپ کسی کے پاس چلے جائیں اور اس کو کہے بھائی جان میرا یہ مسئلہ ہے، آپ بیٹھیں گے تو یہ حل ہوگا، تو وہ ضرور آپ کی بات سنتا ہے. اسی طرح افغان بھی جو لوگ ہیں، خاص طور پہ پٹھان، ان کے یہ ٹریڈیشن ہے. برگیڈیٹر صاحب آپ نے بڑا تفصیلی اور بڑا جامع فرمایا، لیکن سوال پھر یہ ہے نا کہ ہم نے تو ان کی بہت مدد کی ہے. آپ کہہ رہے ہیں کہ ان کا ہمارا ان کے سوا گزارا نہیں ہے، ان کا ہمارے سوا گزارا نہیں ہے. ظاہر ہے ہم ایک دوسرے کے نیبرز ہیں، ایک دوسرے کے ضرورت میں بھی ان کی آئیں گے اور ایک دوسرے کی مشکلات کو حل کرنے میں بھی ایک دوسرے کا کردار ادا ہونا چاہیے، اور ہم نے کیا بھی ہے.
हमने अमेरिकी इनकलाब में जिस तरह से उनकी मदद की है, और फिर हम तो हिस्टोरिकली तौर पे भी अफ़गानिस्तान के हर लिहाज से मदद करते आ रहे हैं। अब भी हम जब देख रहे हैं कि अफ़गानिस्तान के हालात ख़राब है, तो शायद दुनिया में वाहिद मुल्क पाकिस्तान होगा जो उसकी एडुकेसी करता होगा। उसके बावजूद अगर अफ़गानिस्तान की सरजमीन पाकिस्तान के ख़िलाफ़ इस्तेमाल हो रही है, तो फिर पाकिस्तान के पास क्या ऑप्शंस हैं? देखिए, पाकिस्तान जो है ना, वो उसको बहुत ज्यादा सीरियसली इस मसले को लेना चाहिए। ये इक्का दुक्का दहशतगर्दी के वाकयात नहीं है, वो यहाँ पे डिप्लॉय हो गए हैं। ये बहुत सीरियस थ्रेट है पाकिस्तान को वेस्टर्निज्म का। ये हमारी बका की जंग है, और इसमें और भी मौलवी ज्यादा शामिल हो सकते हैं या रिलीजियस पार्टी शामिल हो सकती हैं। ये कहने का तो आपको अपने आप को दीनी लोग कहते हैं, लेकिन इनका दीन से उस तरीके से ताल्लुक नहीं है। ऑप्शन हमारे पास और कोई भी नहीं है जी सर। ऑप्शन हमारे पास ये है कि हम अफगानिस्तान को बताएं कि जी ये तकलीफ है हमें आपकी तरफ से, और ऑप्शन हमारे पास ये है कि हम उधर जाके उनके साथ बैठे, उनको बुलाएं, बात करें। ये जो डेलीगेशन आया है, ये बहुत अहमियत। देखिए, टोटल जंग या टोटल मुखालफत या तल्लुकात ना होना, उसका हमेशा आपको नुकसान होता है, फायदा उसका कोई नहीं होता। जी सर। तो आप कह रहे हैं कि फिर ऑप्शंस हमारे पास ये हैं कि हम उनके साथ बातचीत करें, कोई और ऑप्शन नहीं है? नहीं, और देखिए, मैं ये तो कभी भी नहीं कहूंगा कि और ऑप्शन नहीं है। पाकिस्तान की एक बड़ी तकड़ी फौज है, पाकिस्तान एक रियासत है जहाँ पे इंस्टीट्यूशन है, वो आप अपने दिफा में इस्तेमाल जरूर करें, अपने दिफा में एग्रेसिवली उनको करें, और पार से अगर आपको थ्रेट होता है तो आप उसको काउंटर करें। अगर मीनिंगफुल थ्रेट डेवलप कर रहा है क्रॉस वो जो फेंस लगाई है ड्यूरल लाइन, तो आप उनको हिट कर सकते हैं। वो हमारा हक है, दिफा का हक है, हमें ये बैनुल-अक़वामी कानून भी हक देता है। लेकिन इसका अगर मुस्तकिल हाल पे आप जाना चाहते हैं तो आपको जरूर बातचीत करना होगी, और एक दूसरे के साथ मिल बैठ इसको एक्सप्लॉइट करने में लोग बहुत है। हिंदुस्तान तो कभी भी नहीं चाहेगा कि आपका जो है अफगानिस्तान के साथ ताल्लुकात ठीक हो, वो तो कभी भी नहीं चाहेगा अमन अमान हो, वो तो चाहेगा हमेशा इधर से ट्रबल हो। वो तो करता ही है। उनके जो 15-16 कॉन्सुलेट थे, उनके स्लीपर सेल थे, दोबारा उन्होंने एक्टिव किए। वो तो ऑन रिकॉर्ड है, हिंदुस्तान वाले वो खुद कहते हैं कि आप पाकिस्तान में दहशतगर्दी फैला रहे हैं। वो तो खुद कहते हैं हमें, और उसको हम फंड भी कर रहे हैं। तो NSD जो उनका नेशनल सिक्योरिटी डिवीजन है, पाकिस्तान जब बात करे ना जी, उनसे बैठ के डिटेल से सामने रख के सारे शवाहिद बात करे और डिमांड करे कि जी ये तो नहीं हो सकता कि हमें ही सिर्फ अफगानिस्तान से प्रॉब्लम है, वो हमारे भाई हो सकता है उनको भी कोई प्रॉब्लम हो हमसे, वो भी हम देखें कि भाई वो क्या दोनों तरफ की बात सुननी चाहिए। ब्रिगेडियर साहब हमारे साथ ही रहिए। GR बलोच साहब, वे फॉरवर्ड क्या है इस तमाम तर सूरत हाल का? सर, आपके सामने अफगानिस्तान के ग्रीवेंसेस हैं, पाकिस्तान के ग्रीवेंसेस हैं, उसके बाद ये मुलाकात, वे फॉरवर्ड क्या है इन दोनों ममालिक के बीच में? मेरे ख्याल 3 पॉइंट है जी। गुफ्तगू, गुफ्तगू और गुफ्तगू। तो मेरा ख्याल है हमारा डायलॉग तमाम लेवल में जो अफगान गवर्नमेंट है उसके साथ जारी रहनी चाहिए। किसी वक्त भी हमारा कम्युनिकेशन नहीं टूटना चाहिए। और मैं बता दूं कि पाकिस्तान का चूँकि इतना उसके हमारे इंस्टीट्यूशंस का इतना उनके साथ इंटरेक्शन रहा है तालिबान से, जबकि वो शुरू में अभी उनका पौधा लगा ही था, उधर से 90s की बात कर रहा हूँ, तो हमारे पास बहुत सारे एसेट्स हैं। ऐसे बहुत से लोग हैं जो पाकिस्तान को जानते हैं कि पाकिस्तान केतिरो जेको आहे सो उन्हनि सां सिंसियर आहे। लिहाज़ा मुंहिंजे ख्याल पाकिस्तान जे लाइ स्टडी इहा ई बहितर आहे, हिकु त हू फर्म पंहिंजो ड्रॉ लाइन करे त हीअ पंहिंजी रेड लाइन आहे, इहा कॾहिं क्रॉस न थिए, नंबर 1। नंबर 2, गुफ्तगू खे कॾहिं बि टुटणु न ॾिए। नंबर 3, जेका हुननि जी नेशनल इंट्रस्ट आहे उनखे हमेशह मुक़दम रखी ऐं प्रोमिसिस ते सिर्फ़ु जेको आहे सो न भाड़े, ऐं जिते ज़रूरत पए उते पंहिंजी ताक़त भी इस्तेमाल करे। पाकिस्तान आफ्टर ऑल हिकिड़ी मज़बूत रियासत आहे, न्यूक्लियर स्टेट आहे, हुन वटि हिकिड़ी फॉर्मेडेबल फौज ऐं सिक्योरिटी अपरेटस आहे। सो मुंहिंजे ख़्याल पाकिस्तान खे डिप्लोमेटिक, कल्चरल, पॉलिटिकल एंड जेकॾहिं ज़रूरत पए त काइनेटिक मीन्स ऐं टूल्स जेके आहिनि से इस्तेमालु करे पंहिंजा जेके नेशनल इंट्रस्ट आहिनि उन्हनि खे कंहिं बि क़ीमत ते कंप्रोमाइज़ न करणो ऐं उन्हनि खे अचीव करणो। थैंक यू, वॾी महिरबानी GR बलोच साहब, वॾी महिरबानी। ब्रिगेडियर साहब, आपके पास वे फॉरवर्ड क्या है अफगानिस्तान और पाकिस्तान के कन्फ्लिक्ट का?
جی میں نے آپ کی خدمت میں گزارش کی ہے کہ بات چیت ہونی چاہیے اس میں تھوڑا سا اگر ہم وائڈر سرکل کر لیں. دیکھیں دوحہ میں جو مذاکرات ہوئے تھے جب انخلا ہوا تھا امریکنوں کا یا نیٹو کا آپ کہہ لیں, اس وقت کچھ دستاویزات ہم نے تیار کی تھیں کہ افغانستان کے اندر جو ہے اس کی سوائل کسی اور ملک کے خلاف استعمال نہیں ہوئے گی. پاکستان کے اپنے تعلقات تو ہیں, گو کہ انٹرم گورنمنٹ ہے, لیکن گلف اسٹیٹس کے ساتھ ہیں, عرب دنیا کے ساتھ ہیں, ایران کے ساتھ ہمارے ورکنگ ریلیشن شپ بہت زیادہ ضروری ہے کہ ہونے چاہیے. اور اس کو پاکستان تھوڑا ان تعلقات کو تھوڑی بڑھوتی دے اور ان لوگوں کو بھی ایکسپلین کرے کہ جی ہمارے یہ مسائل ہیں. پاکستان نے بین الاقوامی طور پہ ڈوسیئر تو اپنا پیش کیا, ہندوستان کے خلاف شواہد بھی دیے, لیکن اس کو گو کہ ہمیں کوئی خاطر خواہ فائدہ نہیں ہوا, لیکن اس کو ہمیں رکنا نہیں چاہیے, اس کو ہمیں پھیلانا چاہیے کہ بھائی ہمیں اس طریقے سے یہ پرابلم ہو رہا ہے اور ہم یہ چاہیں گے کہ یہ مسئلہ حل ہو. اور دیکھیے اب افغانستان کے اندر بھی ان کی ویکنیسز ہیں. دیکھیے جو خوست کے جو حقانیز ہیں ان کے قندھاری طالبان کے درمیان جو ہے وہ تھوڑے معاملات ہیں جو پاکستان حل کر سکتا ہے. پھر افغانستان کو سلانگ پاس کی دوسری طرف مزار شریف پنشیر میں بھی پرابلمز ہیں. سینٹرل ایشیا کے ساتھ ان کا جو ہے وہ آمو دریا کے پار جو لوگ ہیں ان سے ہمارے تعلقات اچھے ہیں. تو یہ ہمیں میرے خیال میں ایز اے اسٹیپ ون ہمیں افغانستان سے تو ضرور بات کرنی چاہیے, لیکن آن اے لارجر ایسپیکٹ ہمیں ریجنل کنٹریز کو بھی انوالو کرنا چاہیے لیس انڈیا. تو انڈیا تو کبھی بھی نہیں چاہے گا کہ آپ کے تعلقات جو ہے افغانستان سے اچھے ہوں یا وہاں پہ دہشت گردی نہ ہو. ہاں ہم انڈیا کو وارن ضرور کریں کہ بھائی آپ یہ کر رہے ہیں اور دنیا کو بھولنے نہ دیں آپ, یہ ضروری بات ہے. بالکل صحیح, بالکل صحیح. بہت شکریہ بریگیڈیئر ٹیپو سلطان صاحب آپ کا, سائن جی آر بلو صاحب ॿिन्हिनि موضوعनि जी वॾी महिरबानी. नाज़रीन अव्हां ॾाढो तफ़सीली तौर ते ॿुधो अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान. अफ़गानिस्तान जे वफ़द जी पाकिस्तान में आबद थी आहे, पाकिस्तान जे फॉरेन ऑफिस में उन्हनि जी मुलाक़ात थी आहे निगरान फॉरेन वज़ीर सां, ऐं उन खां पोइ उन सां पोइ जेके मामला शेयर थिया आहिनि पाकिस्तान जे अंदरि जेके TTP जूं कार्रवायूं उन वारे सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे. ऐं ईंदड़ इलेक्शन में पुरअमन इलेक्शन और जी अफ़गान तालिबान जी उबूरी हुकूमत खां इहा ज़मानत पिणु वरिती वई आहे. प्रोग्राम में जेको अॻियों हिसो आहे उहो ॾाढो अहम हिसो आहे. ऐं पाकिस्तान में तमामु तेज़ी सां हिकु वायरस फैलिजी रहियो आहे, उन ते तफ़सीली तौर ते ॻाल्हायूं था. पर पहिरियों वठो था हिकिड़ो शॉर्ट ब्रेक खां पोइ इन मर्ज़ ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं. नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार. पाकिस्तान में वॾी तादाद में माण्हू बीमार पिया थियनि, नज़लो ज़ुकाम ऐं बुख़ार में तमामु तेज़ी सां केसिस रिपोर्ट पिया थियनि. उनजो वॾो सबबु इहो आहे त पाकिस्तान में हिन वक़्तु इन्फ्लुएंज़ा नाले हिकिड़ो वायरस जेको आहे उहो फैलिजी रहियो आहे. हीउ वायरस आहे छा, हिन जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि, ऐं छा हिन वायरस जी का वैक्सीन भी आहे या हिन जो एहतियात कीअं करणु घुरिजे, हिन जो इलाजु छा आहे. प्रोग्राम जी हिन में असां इन ते ॻाल्हाईंदासीं. गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं त दुनिया में पाकिस्तान में पिणु कोविड जो नओं वेरिएंट जेको आहे उहो रिपोर्ट थियो आहे. हीअ को कोविड जो वेरिएंट आहे इहो केतिरो ख़तरनाक आहे, इन खां बचाव कीअं करणु घुरिजे, हुकूमत खे इन हवाले सां कहिड़ा तदाबीर खणणु घुरिजनि. प्रोग्राम में इन्हनि ॿिन्हिनि मामलनि ते ॻाल्हाइबो. हिन असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर फैसल महमूद साहब, पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि आगा खान यूनिवर्सिटी में, इन्फेक्शन डिज़ीज़ जे डिपार्टमेंट जा हेड आहिनि. डॉक्टर साहब प्रोग्राम में खुश आमदीद सर. शुक्रिया जी. अच्छा डॉक्टर साहब, सबसे पहले तो ये बताइएगा ये इन्फ्लुएंज़ा है क्या, किस तरह से इसकी अलामतें क्या हैं और कैसे बचा जाए इस वायरस से. जी तो देखिए, इन्फ्लुएंजा भी एक वायरस है कोविड जैसा की तरह, और ये भी उसी की तरह बहुत शदीद इन्फेक्शन कर सकता है. और इसके अलामत में जिस्म में दर्द, बुखार, खांसी और कई बार नज़ला भी शामिल है. और इस साल जैसे आपने बोला कि काफ़ी केसेस हैं हमारे पास इन्फ्लुएंजा के, और कुछ लोगों की मौत भी है हमारे हॉस्पिटल में इसकी वजह से. जी तो डॉक्टर साहब कैसे बचा जाए इससे, इसकी कोई वैक्सीन है? जैसे कोविड की वैक्सीन तो अब हर जगह दस्तयाब है, क्या इसकी भी कोई वैक्सीन दस्तयाब है? जी जी बिल्कुल. तो इससे बचने के तरीके में बिल्कुल जैसे कोविड है, इसकी भी वैक्सीन मौजूद है, बल्कि इसकी वैक्सीन तो कई सालों से मौजूद है. मगर कोविड की तरह ये भी हर साल थोड़ी सी अपनी शक्ल तब्दील करता है. तो इसका वैक्सीन जो है वो आपको हर साल लगाने की ज़रूरत पड़ती है. हर साल नई वैक्सीन आती है और हर साल आपको ये लगाना पड़ता है. डॉक्टर साहब एक और बात कि इसमें बताया जा रहा है कि इसकी कोई सब टाइप है H3N2, H3N2, ये क्या है डॉक्टर साहब? तो देखिए, इन्फ्लुएंजा ये जो वायरस है इसके कई इकसाम होते हैं.
اور اس کو انفلوئنزا اے اور بی میں تقسیم کیا جاتا ہے، اور اے کے بھی کئی اقسام ہوتے ہیں. تو H3N2 جو ہے یہ اس کا ایک قسم ہے جو کہ ہمارے کامن انفلوئنزاز کے جو وائرس ہیں ان میں شامل ہے. اور ہر سال جیسے میں نے کہا کہ یہ وائرس تھوڑا سا تبدیل ہوتا ہے. اس سال کے شروع میں 2023 کے شروع کے اندر ہم نے جو انفلوئنزا کے کیس دیکھے تھے وہ H1N1 والے تھے، جس کو بہت پہلے 2009 میں ہم سوائن فلو کہتے تھے. اور اب جو ہے یہ H3N2 ہے، یہ وہی وائرس ہے، اس کی ایک دوسری قسم یا اس کی دوسری ایک ویریئنٹ ہے. اچھا ڈاکٹر صاحب، اب جب کووڈ کی علامتیں ہوتی تھی تو ہم کووڈ ٹیسٹ کرانے جاتے تھے، احتیاطاً بھی کووڈ کی ٹیسٹ کرانے جاتے تھے. اس انفلوئنزا کی ٹیسٹ بھی ہو رہی ہے؟ کہاں ہو رہی ہے؟ کچھ اس حوالے سے بھی بتائیے. جی بالکل. تو جیسے کووڈ کا ٹیسٹ بھی ہم ناک کے ذریعے کرتے تھے، اس کا ٹیسٹ بھی بالکل اسی طرح سے ہوتا ہے، ناک کے ذریعے، کیونکہ یہ بھی وائرس ناک کے اندر حلق میں پایا جاتا ہے. اور یہ بھی ٹیسٹ یہ والا ٹیسٹ کئی بڑے جو ہسپتال ہیں وہاں پہ یہ ہوتا ہے. سو بالکل مطلب اس کو آپ سمجھیں کہ جیسے کووڈ کا انفیکشن ہے بالکل ویسی ہی اس کا بھی انفیکشن ہے. اس کا ٹیسٹ جو ہے یہ بھی ہم کئی سالوں سے ہی کر رہے ہیں، اور اسی کرنے کے سے ہی ہم کو پتہ لگا کہ یہ وائرس آج کل پھیل رہا ہے. اچھا ڈاکٹر صاحب، جب ہم اس کو کووڈ کے ساتھ کمپیئر کر رہے ہیں تو پھر کووڈ کے پیشنٹ کو یا کووڈ کے افیکٹ تو پھر ہم آئسولیٹ ہو جاتے تھے. ہم سب آئسولیٹ ہوئے ہیں جب بھی ہمیں ہوا تھا، تو کیا اس کا جو افیکٹ ہے وہ اس کو بھی آئسولیٹ ہی ہونا پڑے گا؟ جی بالکل. تو بالکل کووڈ کی طرح اس کو بھی جن کو یہ بیماری ہوتی ہے ان کو بھی ہم آئسولیٹ کرتے ہیں. اور بالکل کووڈ جیسے اس کے جو جن لوگ کو یہ بیماری ہوتی ہے، خاص طور پہ وہ لوگ جن کی ایج بہت زیادہ ہو یا جن کے اندر دوسرے مسائل ہوں، جن کی قوت مدافعتی امیونٹی کم ہو، تو ان کے اندر یہ بہت شدید انفیکشن کرتا ہے. اس کے آئسولیشن کی جو پیریڈ ہے، جو مدت ہے، وہ بھی تقریباً اتنی ہوتی ہے، تقریباً 5 سے 7 دن کی. اچھا ڈاکٹر صاحب، آج کل تو ویسے ہی ملک میں سردی نے اپنے پنجے جمائے ہوئے ہیں، اور پھر سردیوں میں تو ویسے ہی زکام، بخار، کھانسی ہوتی ہے. تو پھر کیسے پتہ چلے؟ کیا جس کو زکام ہو رہا ہے، کھانسی ہو رہی ہے، وہ فوری طور پہ جائے ٹیسٹ کرائے، یا کچھ احتیاط کرے، یا کچھ اور بھی آپشنس ہیں؟ جی آپ کا یہ بہت اچھا سوال ہے. تو اب ایسا ہے کہ کووڈ اینڈ انفلوئنزا دونوں کے جو ٹیسٹ ہیں عموماً ہم ان لوگوں میں کرتے ہیں جن کے اندر اس کی ہم ٹریٹمنٹ دیں گے، اور ٹریٹمنٹ صرف ان لوگوں کو دیتے ہیں جن کے اندر بری بیماری ہونے کے چانسز زیادہ ہوتے ہیں. سو یعنی کہ اگر کوئی ایسا ہے جن کی ایج زیادہ ہے، جن کو بہت سارے دوسرے میڈیکل مسئلے ہیں، اور اگر ان کو لگتا ہے کہ یہ ان کو گلا خراب، جسم میں درد، بخار ہو رہا ہے، تو فوراً جا کے اپنا ٹیسٹ کرا لیں. اب کووڈ کا بھی اور انفلوئنزا کا بھی ایک ٹیسٹ ہے تھوڑا سا مہنگا، جو ایک ہی ٹیسٹ کے اندر ایک ہی سیمپل میں دونوں ہی چیزیں ہو جاتی ہیں، مگر وہ تھوڑا سا مہنگا ٹیسٹ ہے. اینڈ ٹیسٹ کرنے کی ریزن یہ ہے کہ اگر پہلے 3 سے 4 دن کے اندر یہ ہم ڈائگنوز کر لیں تو دونوں کووڈ اینڈ انفلوئنزا دونوں کے لیے دوائیاں موجود ہیں، جس سے اموات کی شرح اور کمپلیکیشن کی جو ریٹ ہے وہ بہت کم ہو جاتا ہے. اچھا ڈاکٹر صاحب، اب اس کی ذرا تدابیر بھی بتائیے کہ اسے بچا کیسے جائے. کیا کووڈ کے دوران جو ہم نے پریکٹس کی ویسی پریکٹس کرنی چاہیے اس میں بھی؟ بالکل جی. تو چونکہ یہ وائرس بھی بالکل کووڈ کی طرح ناک اور منہ اور حلق سے ہوا میں جاتا ہے، تو اس کی بھی پریکاشن بالکل وہی ہیں. یعنی کہ اگر آپ کی طبیعت خراب ہے تو آپ ماسک پہنیں، یہ سب سے ضروری ہے. اس کے ساتھ ساتھ ہوادار ایریا میں رہیں، اور اگر آپ ایسے ہیں جن کی طبیعت کمپلیکیشن کے لیے زیادہ ہیں، تو خاص طور پہ کوئی آپ کے پاس ہو جس کو نزلہ، کھانسی، زکام ہو، تو ان سے پلیز بولیں کہ ماسک ضرور پہن لیں. کھانستے ہوئے، چھینکتے ہوئے کوشش کریں کہ اپنا منہ کو کور کریں، اور جو ٹیشو پیپر وغیرہ ہوتا ہے وہ پلیز استعمال کر کے فوراً پھینک دیں، اس کو ہاتھ میں نہ رکھیں تاکہ یہ وائرس جگہ جگہ لگے نہیں. اچھا ڈاکٹر صاحب، اب ذرا کووڈ کے نیو ویریئنٹ پہ بھی آتے ہیں. آج حکومت نے فیصلہ کیا ہے کہ جو فارن کنٹریز سے پاکستان آئیں گے ان کے ٹیسٹ لازمی ہوگا. یہ جو ویریئنٹ ہے یہ کتنا خطرناک ہے، اور کیا جو ویکسینیٹڈ ہیں لوگ وہ محفوظ ہیں اس ویریئنٹ سے؟ سر جی تو دیکھیں کووڈ کا جو کووڈ جو ہے نا، اور ہم پچھلے 3 سالوں میں کافی ہم چینج ہو چکے ہیں. کووڈ جو ہے وہ اگر آپ کو یاد پڑتا ہے شروع کے دنوں کے اندر ہمارے پاس کوئی اس کی امیونٹی نہیں تھی اور بہت شدید انفیکشن کرتا تھا. اب 3 سالوں میں یہ ہوا ہے کہ وائرس بھی تبدیل ہوا ہے، ہم بھی تبدیل ہوئے ہیں. ہم سب کے اندر ویکسینیشن کی وجہ سے یا پہلے کووڈ لگنے کی وجہ سے ہم میں اب طاقت پیدا ہو گئی ہے. تو یہ جو وائرس ہے یہ اتنا خطرناک تو نہیں ہے، یعنی کہ اس سے شدید بیماری ہونے کے چانسز اتنے زیادہ ہیں جتنے پہلے تھے. البتہ یہ ضرور ہے کہ اگر کسی کی ویکسینیشن نہیں ہوئی ہے، اینڈ اگین بالکل جیسے بات کی تھی انفلوئنزا کے ساتھ جیسے ہے، اگر کوئی ایسا ہے جس کو جو ضعیف ہیں، جن کے اور میڈیکل مسئلے ہیں، ان کے اندر شدید انفیکشن ضرور کر سکتا ہے. بہت شکریہ، بہت شکریہ ڈاکٹر صاحب، آپ نے بڑا تفصیلی طور پہ
कोविड का और इन्फ्लुएंजा के हवाले से बड़ा तफसीली तौर पे बताया, और आपने यही बात की है कि एहतियात जो है वो सबसे पहले करनी चाहिए, और ये जो दोनों वायरस हैं वो एक जैसे हैं, इनकी अलामतें भी एक जैसी हैं, इन जो जेको अलामतूं वो ख़तरनाक भी एक जरा थियनि पिया। ज़ुकाम, नज़लो, बुखार, ये इन जो अलामतूं आहिनि, फौरी तौर ते इलाज खां पहिरियों एहतियात करणु घुरिजे, ऐं जेको कोविड दौरान जेका प्रैक्टिस थी उहा हिकु दफ़ो ॿीहर करणु घुरिजे। ख़ासि करे मास्क जेको इस्तेमालु आहे उहो वधि खां वधि करणु घुरिजे, ऐं समाजी जेके डिस्टेंस आहे उनखे बरक़रार रखण जी ज़रूरत आहे। प्रोग्राम जिते वक़्त में पुॼाणी थो पइजे, असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।